अस्सलाम वालेकुम दोस्तों। यूट्यूब चैनल सिंध कचहरी सां तव्हांजो मेज़बान शमशेर तहीम। अॼु तव्हां दोस्तनि ऐं ॿारनि जे लाइ सुर उमर मारवी मां ॿ सोखड़ियूं तव्हां दोस्तनि जे लाइ खणी हाज़िर थियो आहियां। उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदियूं। उन खां अॻु में दोस्तों मौज़ू तरफ़ हलण खां पहिरीं तव्हांखे गुज़ारिश आहे त बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं आईंदा लाइ बि असां जेका नई सोखड़ी अपलोड कयूं उन जो नोटिफिकेशन तव्हां वटि बर वक़्तु ऐं सवले नमूने सां पहुची सघे। तो दोस्तों हलूं था मौज़ू जे तरफ़। पहिरीं गुज़ारत सुर उमर मारवी मां उमर बादशाह मारवी खे खणी वञी कोर्ट में बंदि कयो त हाणे उमर खे मारवी थी चए त अदा उमर मिटीअ खे उज़वो न ॾींहुं हा त ही मर्ज़ न लॻे हा। अदा मिटी जो चुगल उज़वे जो कन ऐं मर्ज़ आहे दाग़। चए थी अदा उमर चुगल खोर खे कन न ॾींहुं हा त ही दाग़ न लॻे हा। दोस्तों वरी ॿी सोखड़ी सुर उमर मारवी मां वरी बि मारवी जो ॻाल्हाइण उमर सां। चए थी अदा उमर उज़वे हथ न ला आऊं का लोह जी त न आहियां। अदा उज़वे जो आहे वार ऐं लोह जी आहे करंडी। चए थी अदा उमर वारें हथ न ला आऊं का रंडी त न आहियां। उमेदु आहे दोस्तों तव्हां दोस्तनि खे सोखड़ियूं पसंदि आयूं हूंदियूं ऐं इंशाअल्लाह आईंदा वरी कंहिं ॿिए सुर मां सोखड़ियूं खणी तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं पंहिंजो ऐं पंहिंजनि प्यारनि जो रखिजो ख़्यालु। असांखे बि दुआनि में रखिजो यादि। अल्लाह निगहबान।